शायद खुशो व्लॉग यूट्यूब चैनल में खुश आमदीद दोस्तों। उम्मीद क्या दोस्तां सब ठीक ठाक ऐं खैरियत सां हूंदव। अॼु हिन वीडियो सभिनी दोस्तनि खे हिन वीडियो में खुश आमदीद ऐं हिन वीडियो में अपडेट जेका ॾियण वारो आहियां उहा दोस्तों ज़बरदस्त थियण वारी आहे। दोस्तों मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त हिकु वॾी ख़ुशख़बरी बि तव्हांखे ॾियां। मां पंहिंजे हिन यूट्यूब चैनल ते दरिया ख़ान फिल्म अपलोड कई आहे। तव्हां उहा सुबुह ॾिठी हूंदी, काफ़ी दोस्तनि न ॾिठी आहे, उन खे व्यू सफ़ा थोरा आया आहिनि। दोस्तों हीअ हिकु पुराणी फिल्म आहे मुस्तफ़ा कुरैशी जी। उहा फिल्म आहे जेका 1991 में आई, यानी इहा अहिड़ी क़िस्म जी फिल्म कॾहिं पहिरियों आई बि न आहे। सिंधी फस्ट फिल्म आहे ऐं इन में मुस्तफ़ा कुरैशी सिंधी ज़बान में इन फिल्म खे शूट कयो वियो हुयो। इहा जेको आहे दोस्तों बाग़ी किरदार ते आहे ऐं अंग्रेज़नि सां जेको आहे जहिड़े ते आहे। इन में नीली बि किरदारु अदा कयो। दरिया ख़ान जे नाले सां ई मशहूरु फिल्म आहे। थी सघे थो तव्हां जेका अॼुकल्ह जा नौजवान आहिनि उन्हनि खे ख़बर न हुजे, असांखे बि पहिरियों ख़बर न हुई। काफ़ी मूंखे दोस्तनि ॿुधायो, काफ़ी जेका पुराणे जुग जा माण्हू हुया उन्हनि ॿुधायो त दरिया ख़ान फिल्म नेट ते नथी मिले त इहा अपलोड कयो तव्हां। पोइ मां इहा अपलोड कई आहे यूट्यूब चैनल ते। कंहिं ॿिए चैनल ते दरिया ख़ान फिल्म न आहे। दरिया ख़ान हिकिड़ी असद कुरैशी जी बि आहे, उहा बाद में आई आहे, उन जो नथो चवां मां। हीअ मुस्तफ़ा कुरैशी जी पुराणी फिल्म आहे। हिन जो एंड स्क्रीन में मां जो एंड स्क्रीन में हणी छॾंदुमि, लिंक तव्हां क्लिक करे ॾिसी सघो था। हिन फिल्म खे पूरो ॾिसो, वॾी कहाणी वारी फिल्म आहे पुराणी। रिज़ल्ट कुझु घटि हूंदो, शइ भली आहे, इन खे ॾिसो महिरबानी करे। तव्हांजे लाइ असां तोहफ़ो आंदो आहे। इहा फिल्म किथे बि नथी मिले। मां डिस्क मां कॉपी करे अपलोड कई आहे। लाइक कंदा, सब्सक्राइब कंदा, शेयर कंदा।